वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में पीर आफ मेहड़ सैयद मोहम्मद शाह, सैयद अब्दुल रहीम शाह, सैयद फ़कीर मोहम्मद शाह, हाफिज़ अहमद ज़ैन मंगसी, मौलाना अली हसन पोड़ हुसैनी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में घंटाघर चौक ते हिकु अज़ीम आलीशान जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें आशिक़ाने रसूल वॾे अंग में शिरकत कई है। रैली में नंढनि वॾनि पोड़नि पकनि जे हथनि में सब्ज़ रंग जा झंडा हथनि में खणियल हुआ। आका दो जहां आमद ते मरहबा या मुस्तफ़ा जा नारा पिण हया विया, जिते रैली के खिताब कंदे उलमा इकराम चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जहाननि जे लाइ रहमतुल आलमीन आहे ऐं दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बेशुमार खिदमतूं आहिनि। होॾां रैली में नाखुशगवार वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ जलूस जी सिक्योरिटी इंतहाई सख्त कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।